अस्सलाम वालेकुम संगत। हिकु ॿिए नए व्लॉग में ही असां आहियूं नसीराबाद खां जखर तरफ़ वञी रहिया आहियूं। असांखे स्कूल जो ठीकु हुयो, हुते असांखे पाइप जी फिटिंग करणी हुई। असां जीअं पहुतासीं हुते सुबुह असां ही मज़ूर लोह खे कुटण लॻी पई। सुबुह असां सीअ में हथोड़ा हणां सीअ में माण्हू थी वियो गरम। हीअ असां ॾिसो हेलमेट पातल हुई वॾी VIP। मौसम लगी पई सफ़ा VIP थधिकार हुई। स्कूल आहे जिते असां कमु कंदासीं। असां जीअं कम ते आयासीं ऐं इहो असांजो सामान आहे जेको लाड़काने मां पैक थी आयो सामान। जीअं पैक करे ऐं सिधो असां चढ़ी वियासीं छत जे मथां। ॾिसो मज़ूर लॻा पिया लोह में। असांजो सामान हुयो, असां सॼो सामान खोलियो। हीअ अंडरग्राउंड गिलास आहे लाइट ऐं फैन जो, जेके अंडरग्राउंड कंसील्ड हूंदा आहिनि छत ते उन में लॻाईंदा आहियूं, जंहिंमें असां लाइट लॻाए सघूं, फैन लॻाए सघूं। उन खां पोइ असां उस्ताद गिलासनि जी माप असांजी थींदी आहे माप, पोइ उन में सॼो हूंदो आहे उनखे थोरो हेॾे होॾे कंदा आहियूं। तीअं उन में लॻाईंदासीं कोको लॻाए ऐं बिस्मिल्लाह करे पैंप शुरू कंदा वेंदासीं। ॾिसो ही हाणे हीअ कयूं पिया सुराख जेको असांजो सुराख करिणो हुई असांखे पैंप जी जेकी हेठि मेन बोर्ड वेंदो आहे उन लाइ असांखे पैंप लाहिणो हुयो। हीअ सुराख खां पोइ मां पैंप लाथो अंदरि। हाणे हिते असां हेठि वरी ॿिए दफ़े असां हिन जी कटाई कंदासीं। जॾहिं हिनखे RCC क्लियर थी वेंदी, सफ़ा फुल थी वेंदी, भराई थी वेंदी, त पोइ सघो था। ही 3 कमरा हुया, वरांडो हुयो, हाल हुयो, हिते लॻो पियो उस्ताद। ही भला हार्ड सख़्तु पैंप हुया जेके हिन सुराख में न पिया वञनि। ज़ोरी लॻी पई वटसठ दवा विझां। ही पैंप कटियूं था, पैंप कटिबो पंहिंजे माप ते फिक्स। पैंप कटे असां हुन में सुराख करे पोइ हुन में असां पैंप विझूं पिया। तव्हां ॾिसी सघो था। हीअ ॾिसो ही मां हाणे पैंप सवेर विझी आयुमि। हाणे हितां मूंखे कटाई करे सिधो मूंखे हिन फैन बॉक्स में लॻाइणो आहे। हीअ कुंड आहे असांजी जंहिंखे एल्बो चइबो आहे इंची। हिनखे असां एल्फी हणंदा आहियूं। जीअं हीअ एल्बो हेठि न किरे, किथे बि भराई हुजे त हुन में पैंप एल्फी ते फिक्स थी वञे। हीअ ॾिसो हुन खां पोइ मां सिधो हिनखे सुराख करे हेॾां हिन में विधमि, हेॾां कटे हेॾां हिन में फिक्स कंदासीं। हाणे हेठि जेको आहे कुंड उहा हेठि हली वई। तव्हां सघो था। हीअ जीअं कमु कयोसीं त असांजी अची वई बिरयानी। बाबा कमु कयो आहे बिरयानी खाओ। असां बिस्मिल्लाह करे आयासीं बिरयानी खाइणु। तव्हां सघो था छत जे मथां हाणे असांजो पधिरो लहे केरु हेठि। उस्ताद चयो न बाबा हिते ई खड़ी आहे, हिते ई खाईंदासीं। हाणे सही बिस्मिल्लाह। हीअ ॾिसो सॼी असांजी माशाअल्लाह पाइपिंग थी वई। फी कमरे में 4 बल्ब 4 गिलास हुया, तव्हां ॾिसी सघो था।